बाहु खोसो में मलेरिया जा हाना जारी वधीक हिक नींगरी फौत थी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अली अकबर मूजिब ॻोठ दोस्त मोहम्मद भंगर में मलेरिया सबब 12 सालनि जी मासूम नींगरी साइमा भंगर धी रहीम अली फौत थी वई आहे। साॻे ॻोठ में केतिरा ई ॿार मलेरिया ऐं गैस्ट्रो में मुब्तला आहिनि, पर सिहत खातो अघूर निंड सुतल आहे। बाहु खोसो ऐं भरपासे में मलेरिया ऐं गैस्ट्रो सबब फौतुनि जो अंग वधी 21 थी वियो। ख़ैरपुर में JST ऐं PST जो उम्मीदवारनि तालीम खाते जे DOs जे ज़ातियुनि ख़िलाफ़ नेशनल बैंक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब मुज़ाहिरे जी अॻवानी जिन साजिश काणी ज़ीशान सुमरो, अली इब्राहिम शर, परवेज़ सियाल, मीर मेहदी रज़ा टालपुर ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 2021 ईस्वीअ में JST ऐं PST जे उम्मीदवारनि पारां IBS टेस्ट पास करण बावजूदि मनपसंद पॉलिसियूं जोड़े पंहिंजा नवाज़ी वारनि माण्हुनि खे ऑफर ऑर्डर ॾिना विया आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी 40 खां 54 मार्कूं हासिल करे IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾेई इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी शीन भे पारां इनायत उमरानी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब अब्दुल हमीद कुरैशी, सरफराज़ अहमद शाहानी, अकबर जयजो ऐं ॿियनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुया। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त मीर मुर्तज़ा भुट्टो जे सिपाहियुनि खे हीसाइण लाइ ज़रदारी लीग जे सिंध हुकूमत कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। हुननि चयो आहे त इनायत उमरानीअ तां कूड़ा केस ख़तमु करे खेसि आज़ादु कयो वञे। ठटे ऐं मकली समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़तरनाक क़िस्म जो नशो आइस जो वाहिपो तेज़ीअ सां वधणु लॻो आहे। नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर तनवीर ख़ासकेली मूजिब आइस में मुब्तला मकली वासे 3 नौजवाननि खे माइटनि पंहिंजे ख़र्च ते इलाज लाइ फ्यूचर सेफ हाउस कराची में दाख़िल कराए छॾियो। कार्रवाइयुनि बावजूदि आइस, चर्स ऐं हीरोइन जहिड़ी मंशात ते ज़ाब्तो न अची सघियो। मुनज़िम नमूने सां आइस ऐं मंशात जो नौजवाननि तोड़ी स्कूली शागिर्दनि खे आदी बणायो पियो वञे। नौजवाननि अपील कई आहे त माफ़िया खां नौजवाननि खे बचायो वञे। हैदराबाद में निज़ाम मुस्तफ़ा पार्टी पारां जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तक़रीब मुनक़िद करे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयो वियो। कासिमाबाद जे जमाली पाड़े में निज़ाम मुस्तफ़ा पार्टी पारां मुनक़िद करायल महफ़िल मीलाद में निज़ाम मुस्तफ़ा पार्टी सिंध जो सदर सैयद लियाकत अली शाह बुखारी मेहमान ख़ासि हुयो, जॾहिं त मुस्कान लाशारी, हाजी सत्तार लाशारी, मीर हसन, उस्ताद लियाकत, शौकत अली, ज़ुल्फ़कार लाशारी ऐं ॿियनि आशिक़ान रसूल पिणु शिरकत कई। महफ़िल मिलाद मुस्तफ़ा प्रोग्राम में नात ख़्वान अली गोहर लाशारी ऐं बशीर अहमद खोसो ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातूं पढ़ी अक़ीदत जो इज़हार कयो। उन मौक़े ते हाफ़िज़ आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, हाफ़िज़ मोहम्मद उस्मान मेमुण ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।